अरे 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 बस 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 आई पापा आई पापा आई पापा दरिया दरिया पैर दरिया ओए दरिया ओए ओए ताने दरिया की ट्रिपनी है। वालेकुम दोस्तों, अॼु 10 मुहर्रम ऐं असां पंहिंजो शोरूम खोलियो कोन्हे, बसि इन लाइ थोरी देरि जे लाइ खोलियो आहे त सभु अदाकार हिते जमा थींदा ऐं असांखे न्याज़ ते वञिणो आहे। राजा मेमण जेके तव्हां टीवी ते ॾिसंदा हो, एंकर बि आहे, होस्ट बि, मॉडल बि आहे, उन सभिनी खे न्याज़ चयो आहे। बसि थोरी देरि में असां वरी सभु रही वेंदासीं। हे सिर्फ़ु इन लाइ खोलियो आहे 10 मुहर्रम ते शोरूम, त सभु हिते गॾु थींदा, वरी उते वेंदासीं त वरी तव्हांखे ॾेखारींदासीं न्याज़ ते। दोस्तों 10 मुहर्रम ते बिल्कुलु सन्नाटो छायो पियो आहे, माना रोड बि तक़रीबन ख़ाली आहे, का बाइक वञे थी, दुकान वुकान मार्केट सभु बंदि आहे। ॾिसो टोटल बंदि आहे, ॾिसो टोटल बंदि आहे। ऐं हींअर मां वेट पियो कयां, न्याज़ ते वञिणो आहे, सभु अचण वारा आहिनि। ॾिसूं था त पहिरियों केरु थो अचे। त नंढड़ा ॿार कचरे ते छा था कनि ॾिसूं। अॼु आज मैं तुम्हारी वीडियो बनाऊंगा, मुझे बताओ ये तुम लोग क्या कर रहे हो, कचरे से क्या निकाल रहे हो? प्लास्टिक। फिर प्लास्टिक का क्या करते हो? बेचते। कितने पैसे मिलते हैं? 10-20। 10-20 के लिए तुम देखो ये कितना कचरा है, मच्छर पड़े हुए हैं, कीड़े, जरासीम है। बेटा बीमार हो जाओगे। पैसे नहीं है तो कुछ जाके घर में कमाओ, या बच्चे नीचे होटल पे सामने खड़े हो जाओ, छोटे छोटे बच्चे कर। ये क्या गंद कचरे से, फिर उन्हीं हाथों से अब तुम लोग खाओगे। हाँ देखा, अब बिरयानी बांट रहा है, तुम लोग उसी हाथों से फिर खाओगे, बीमार पड़ जाओगे। नहीं करो बेटा, ऐसा नहीं, ये कचरा नहीं उठाओ, ये नहीं उठाओ, ठीक है ना। ये नहीं हो, ये कचरा देखो, हाथ गंदे, अभी इससे बिरयानी भी खाओगे, गलत बात। हाथ धो के खाना, हाँ हाथ धो के खाना। और यहाँ सेटो, यहाँ बहुत वायरस है, जरासीम मच्छर है। इधर हो जाओ, इधर हो जाओ। अभी हाथ धो के खाना खाओगे ना, हाथ धो के खाना खाओ, जाओ। दोस्तों इन्हनि खे न्याज़ मिलियो आहे, पर मां परे खां ॾिठुमि त हिते वरी खाइणु शुरू थी आहे उन ई हथनि सां। मां चयो यार इहो ग़लति आहे। जाओ इधर से उठो, उठो इधर से उठो, कचरे से उठो, बीमार हो जाओगे, उठो, मच्छर हैं। दोस्तों असां न्याज़ ते आया आहियूं। हे असलम भुट्टो बि वेठल आहे, ॿिया दोस्त बि वेठल आहिनि, सभई सन टी वी ऐं KTN जा दोस्त सभु आयल आहिनि। मां उन्हनि सां वधीक न ॻाल्हायो, छो जो मां चवां 10 मुहर्रम न्याज़ आहे, हाणे वेठा असां रिकॉर्डिंग कयूं उन्हनि जी, ऐं उन्हनि सां वेठा ॻाल्हियूं कयूं ऐं खिलूं, सुठो नथो लॻे। राजा अल्लाह पाक तुंहिंजो न्याज़ जी हाज़िरी क़बूल करो, ठीकु आहे। दोस्तों न्याज़ खाधोसीं, न्याज़ खाइण खां पोइ वरी असलम भुट्टो जी गाॾी आहे, हे असलम भुट्टो बीठल आहे साम्हूं। हे हाणे वरी वेंदासीं चांहि पीअण। हाणे चाय पीते चाय पीनी है किसी ऐसे सामने साया है, बाकी तो हाँ साया भी हो, और वो सामने है ना। हाँ सामने साया है। ॾिसूं था दोस्तों 10 मुहर्रम त होटल बंदि हूंदा आहिनि। अॼु कोशिशि कयूं था त किथे चांहि सुठी मिली वञे। असलम भुट्टो जी गाॾी हमेशह मां ड्राइव कंदो आहियां, ॾिसूं छा थो थिए, चांहि मिले थी या नथी मिले। दोस्तों हिकिड़ो होटल खुलियल असांखे नज़र अची वियो आहे, साम्हूं कुर्सियूं पयल आहिनि। फ़िलहालु असां हिते वेंदासीं, हिकिड़ी चांहि पीअंदासीं। न्याज़ खाइण खां पोइ वरी दिलि चयो त चांहि पीजे। हे होटल आहे, चांहि असां वटि अची वई आहे। 3 कट घुराया आहिनि दूध पती, ऐं असलम भुट्टो साहब वरी सफ़ा 10 मुहर्रम ते माशाल्लाह बाक़ाइदा मुलाई लॻो पियो आहे, कारो वॻो पियो आहे। अब न्याज़ खाधई सही न्याज़ खाधो से माशाल्लाह। ऐं चवंदा आहिनि त जेको न्याज़ खाईंदो आहे उनजे लाइ अलाह साईं हिकु दाणे में उनजो रिस्क लिखंदो आहे, रिस्क लिखी छॾींदो आहे। त हाणे असां अलाए घणा दाणा खाधा आहिनि। वाह वाह माशाल्लाह, नसीब में हुया। नसीबनि में आहे। जीअं चवंदा आहिनि त तव्हां जॾहिं मस्जिद नबी में वेंदो, हाँ। मदीने शरीफ़ में, हाँ। तव्हांजी हिकु निमाज़ जो सवाबु लखनि करोड़नि में हूंदो आहे। बस अल्लाह करे ईअं हुजे जीअं तव्हां चओ था। तव्हांजा ॿिया दोस्त नज़र नथा अचनि, अहमद मेमण, एजाज़ बुरड़ो। अहमद मेमन 6 बजे खां पोइ ईंदो। एजाज़ बुरड़ो जी तबियत शायदि सही न आहे, हींअर फ़ोन उन नसीब में न था ना, मतलब न्याज़ नसीब नसीब की गाल है ना भाई। मैं तो बोलता हूँ नसीब की बात है, बेशक नसीब की बात है। नसीब न्याज पे बुलाना ये भी मुंतखब होता है बंदा, हाँ जिसको अल्लाह ताला मुंतखब करता है वही न्याज खाता है। हाँ, बस बंदे का नसीब वो खुद ही चला जाएगा उस तरफ। बेशक बेशक। दोस्तों अहमद मेमण भी अची वियो आहे। हे अहमद मेमण अथव। कम कोंदो करे ॿियो वरी जेको आहे तो नेटवर्क इन लाइ बंदा 10 मुहर्रम आने करे। हा त बंदा त माण्हू को 16 नंबर वारी जॻह ॿुधाए न। वे कुर्सी पे अब आई कुर्सी 5 बजे खां हिते आयल आहे। 5 बजे का ॿियो छा? 5:30 बजे मां शोरूम बंदि कयो आहे। यार 5 तो हिन में ॾिसो, तो वटि मुंहिंजो WhatsApp आयो आहे, हिकिड़ो मिंट भी अगरि पहुतो आहे त। दोस्तों अॼु असां हिनखे जंप करणु सेखारियो आहे। ॾिसो कीअं थो जंप हणे। हलिया हलिया ॾिठो
हाणे जंप करणु सिखी वियो आहे वरी अच त परदी में साथ परदी हलिया हलिया ॿुधो हे सिखी वियो हाणे जंप करणु सिखी वियो आहे हे मोबाइल ते अची थो वञे हींअर मां पंहिंजे पुट नंढे ईमान खे डॉक्टर ॾे वठी आयो आहियां त मींहुं वसी पियो आहे मींहुं बि इलाही वसी पियो आहे इलाही मींहुं आहे ऐं आसमान तव्हां ॾिसो बिल्कुलु भरियो पियो आहे पाणी सां राति मौसम वारनि खातिरनि चयो त सुभाणे मींहुं वसंदो अॼु वसी पियो आहे अॼु पहिरियों दफ़ो इहा ख़बर सची थी आहे ॾिसूं केतिरो मींहुं थो थिए भरियल त इलाही आहे मींहुं ईमान खे मां वरी हॉस्पिटल में अंदरि विहारे आयो आहियां अञा माण्हू हुते रश लॻी पई आहे दोस्तो असां मींहं में फासी विया आहियूं ईमान बि मूंसां गॾु आहे डॉक्टर ॾे आयासीं हाणे मींहुं आहे भरिजी वियो पाणी गाॾी ॿुॾे थी हाणे त बि कोशिशि आहे त गाॾी हितां निकिरी वञे मींहुं हेठि ॾिसो था रोड भरियो पियो आहे गाॾी ॿुॾे थी आहे बि असां वटि नंढी गाॾी मिरान त सलाह करे निकिरी वञे कोशिशि इहा आहे फासी वई त वरी पोइ हिनखे साईं काइण जे लाइ वरी ॿ गाॾियूं ॿियूं काए अचणियूं पवंदियूं फ़िलहाल वॾे पाणी मां त निकिरी आया आहियूं पर अञा पाणी इलाही आहे मन छा सम्झ हलिया वेंदासीं निकिरी वेंदासीं हा हलिया वेंदासीं हल अलाह करे बसि हितां बचाव थी वञे दोस्तो ॾिसो था मींहुं तमामु घणो थी वियो आहे असां शीशा वीशा बंदि करे छॾिया आहिनि वाइपर हलनि था हाणे बसि असां घर वञूं था अलाह करे दुआ था कयूं अलाह करे किथे गाॾी बंदि न थिए बंदि थींदी असां हिनखे कढी कोन सघंदासीं पाणी मां अचे पहुता आहियूं मेन रोड ते खॾनि वारे रोड मां अचे निकिता आहियूं हाणे अचे मेन रोड ते हाणे मेन रोड आहे हाणे पोइ बि थोरो घणो बचाव आहे हे ॾिसो दोस्तो हाणे असां मेन रोड ते अची विया आहियूं असां पुॼी त पिया आहियूं घर जे हेठां ई आहियूं पर हाणे तूफ़ानी मींहुं थो हले ऐं हेॾो मींहुं ॿाहिरि कीअं निकिरो ईमान तूं निकिरी वेंदे ईअं थो लॻे ॼण मथां कोई बाल्टियूं भरे थो चलाए आवाज़ ॿुधो कोई बाल्टियूं भरे थो चलाए या दोस्तो पर निकिरणो त असांखे पवंदो ईमान हलणो त पवंदो निकिरूं छा थो चल चए बी 1 2 3 कंदो पोइ निकिरंदासीं ठीकु आहे 1 2 3 दोस्तो असां पंहिंजे ब्लॉक में पुॼी आहियूं हितां ॾिसो मींहुं तमामु तेज़ थी वियो आहे माण्हू ॾिसनि था अचे फाथा आहिनि ॿार स्कूलनि जी छुटी थी वई आहे स्कूल जी छुटी थी वई आहे ऐं ॿार वीचारा मासूम कीअं ईंदा उहे अचनि था मिनसा स्कूल मां आई आहे नंढड़ी आली थी वई और मिनसा त आली थी वई ॾिसां मुंहुं त ॾेखार बारिश थींदी त ख़बर न हल हाणे हल मां रिकॉर्डिंग थो कयां काॾे वई नंढड़ी माई काॾे वई मथां त रख छटी त रख मथां हल नंढड़ी माई असां रस्ते ते वञूं था नंढड़ी माई मूंसां गॾु आहे आई पप्पा दरिया पेर दरिया हाणे दरिया की टपंदी है दोस्तो मिनसा वॾे पाणी माणे की टपंदी तां की टपंदी हाणे हिनखे पप्पा टपाईंदो पंहिंजो ओ पप्पा टपायसि हल बाबा हल पुॼियासीं दोस्तो ॿाहिरि मींहुं वसे थो ऐं असां सोचियो त इन मींहं जो मज़ो तोते खे वठायूं छो जो बि पखी आहे न इन मौसम खे ॾिसंदो आहे इंजॉय कंदो आहे हा पुटु हाणे तूं हिते वेह मज़ो अचई थो हाणे मींहुं वसंदई मींहुं ख़बर पवंदई पुटु मींहुं वसंदई ठीकु आहे मज़ो अचे थो अच ॾिसां थोरो अच मुॾे अच हलिया अच हलिया अच ॿाहिरि मज़ो आहे हाँ मज़ो आहे मींहुं आहे हेॾे न अच मां त वठी आवां न हेॾे हाणे छो थो चए वरी मोबाइल ते मोबाइल में मसलो है तूं में मसलो कंहिं में हेॾे न अच हलिया सही आहे ठीकु आहे हाणे तूं मौसम जो मज़ो वठ ठीकु आहे हल वेह हिते मां तोखे काठी हणी थो ॾियां हे काठी हिनजी किरी पई आहे हिन करे मसलो थो करे हिनखे काठी हणी था ॾियूं दोस्तो हिन काठी किरी पई आहे इन जे करे हे मसलो थो करे वे ॾियां थो काठी हणी थो ॾियां अरे ॿी त सही लॻी वई काठी लॻी वई हेॾे न निकर हाणे वञ हाणे काठी लॻी वई दोस्तो हिन काठी लॻी वई आहे हाणे मज़ा कंदो हिते पाण ई मौसम जो मज़ो वठ दोस्तो मिनसा वीडियो थी पंहिंजी ठाहे ऐं मिनसा अलाए कहिड़ी गेम ठाहींदी मिनसा कहिड़ी गेम ठाहींदी आहे स्कैरी टीचर अलाए मां पंहिंजे चैनल जी गेम थी ठाहे कीअं ठाहींदी आहे 1 2 3
शूटिंग त्या थियो हेलो 1 2 3 हाँ हेलो गाइस, आज हम फिर से खेलने वाले हैं स्कैरी टीचर गेम। तो दोस्तों ये ही है ओपनिंग ये कर दिया। अभी हम खेलने जा रहे हैं स्कैरी टीचर। अल्लाह आंटी सो खेलना चेस्ती मिनसा के खेलने तो हिंदी दस मुझे पूरी आती है। अबे और कैसे आती है दोस्तों, ये सो मस्ती थी या तोते के साथे थे। अरे 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 मी डिटो थे या हाँ मी डिटो थे हाँ अरे अरे साथे थे मस्ती चली थी। अरे अरे दोस्तों ने मी डिटो ना इलाही खुश थी हुआ मज़ो अचे तो हाँ सीटियूं तो सीटी वाले इलाही खुश थी ॿार मींहुं थो अचे तेरे ताईं ॾेखारिया ॿार रोड तो हाणे पाणी हलणु शुरू थी वियो आहे। रोड तां पाणी थो हले इलाही मींहुं वसियो आहे ऐं आसमान अञा ताईं उअं ई लॻो पियो आहे कारो लॻो पियो आहे आसमान लॻे थो अञा मींहुं इलाही वसंदो। हिन खे वरी मींहं जो पाणी वणे थो अड़े 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 बस 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 दोस्तों मिनसा तव्हां सां कुझु चवण थी चाहे हा मिनसा चओ। दोस्तों तव्हांखे असांजी वीडियो भली लगी तो लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब करना ना भूलो। तव्हांखे ख़बर आहे न मां छा कंदी आहियां, मारी 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 मारी